मटियारी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। अज़ीज़ गुल ख़ैबर जे रिपोर्ट मुताबिक़ तालका सईदाबाद जे 20 हायर सेकेंडरी ऐं मिडिल स्कूलनि जे टीमुनि विच में इंटर स्कूल क्रिकेट लीग जो फाइनल भली ॾिनो काका स्कूल खां बखर जमाली स्कूल खटे वरितो। इनाम विरहाइण वारी तक़रीब में टाउन कमेटी न्यू सईदाबाद जो चेयरमैन सरफराज राहू, डीईओ मटियारी अमीर बख्श सहतो, डिप्टी डीईओ वाहिद बख्श खोखर, तालका ऑफिसर सैयद अशरफ शाह, अब्दुल्ला डाहिरी, गस्टा अगवान खादिम जतोई, अली अहमद जमाली, जमान जमाली, अजीज काका, शमसुद्दीन चन्ना, महमूद काका, सचेरिनो शीदी, मकबूल जमाली, महमद खान काका ऐं ॿियनि खटींदड़ टीम ऐं हाराईंदड़ टीम ऐं ॿियनि रांदीगरनि खे सर्टिफिकेट, ट्रॉफियूं ऐं नक़द इनाम विरहाया। उन मौक़े ते ख़िताब कंदे हुननि चयो त पढ़ाईअ सां गॾोगॾु रांदियूं बि सेहतमंद मुआशरे लाइ ज़रूरी आहिनि। जनवरी में हैदराबाद में पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी सिलेक्शन कमेटी आॾो टीम मोकिलींदासीं। असांखे उमेद आहे त केतिरा ई रांदीगर सिलेक्ट थी पाकिस्तान जो नालो रोशन कंदा। मीरपुर ख़ास में 2024 जी इलेक्शन जूं तैयारियूं शुरू। हाजी कमाल खान लगारी में सरदार फारूक लगारी पारां यूनियन काउंसिल पुराणी मीरपुर ख़ास जे मुख़्तलिफ़ बिरादरनि सां तालुक़ रखंदड़ चङनि मुड़सनि मां आजियाणो ॾिनो वियो। तक़रीब में मुस्लिम लीग फंक्शनल जे ज़िले सदर जे DAP पारां उम्मीदवार मुबारक महर ख़ुसूसी शिरकत कई। तक़रीब में शरीक समें माण्हू ऐं मीडिया सां मुख़ातिब थींदे मुबारक महर चयो त हिन इलेक्शन पीर साहब पगार जे DA में शामिल समूरनि अॻवाननि खे इलेक्शन विढ़ण जो हुकुम ॾिनो आहे। हिन चयो त मीरपुर ख़ास ज़िले लाइ क़ौमी ऐं सूबाई सीटुनि ते सरफराज़ जुड़े जो ऐं हू पाण इलेक्शन विढ़ंदा। सरदार फारूक लगारी चयो त गुज़िरियल 15 सालनि में जेका PP जी सरकार सिंध सां हशर कया उहो सभिनीनि जे साम्हूं आहे। ऐवान साफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ास। ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे शिकारपुर मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। रियाज़ अली मीरानीअ जे रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर लॻे ॻोठो अता मोहम्मद खोसो जो प्राइमरी सरकारी स्कूल 13 सालनि खां गैरफाल। ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठ में सवें घर आहिनि। सरकारी प्राइमरी स्कूल 2003 में तइमीर थियो। 2010 जी महाबोर्ड में ज़बून थी वियो। गुज़िरियल 15 सालनि खां गैरफाल बणियल ऐं ख़ाली प्लाट जी सूरत में आहे। दाह बावजूदु केर बि ॿुधण जे लाइ तयारु न आहे। ॻोठ जा सवें ॿारड़ा परे परे ताईं पंधु करे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे स्कूलनि ॾांहुं वञी तइलीम पिराइण ते मजबूर आहिनि। एहतजाजी मुज़ाहिरे में हाजी अब्दुल कबीर खोसो, हाफ़िज़ शरीफुल्लाह खोसो, ज़फ़रुल्लाह खोसो, नवीद अहमद खोसो ऐं ॿियनि महसूम ॿारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया जाम शोरो खां। जाम शोरो सिंध यूनिवर्सिटी रेलवे स्टेशन साम्हूं मोटरसाइकिल मथां तेज़ रफ़्तार ट्रक चढ़ी वई, जंहिं सबबि मोटरसाइकिल सवारो लम्स इस्पताल मुलाज़िम 40 साला औरत हसीना पंवर जी बाहिरजी फौत थी वई, जॾहिं त संदसि मुड़ुसु इरफान पंवर सख़्तु ज़ख़्मी थी पई। ज़ख़्मीअ खे लिम्स इस्पताल मुंतक़िल कयो वियो। हादसे जो शिकार ज़ाल मुड़ुसु सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी फेज़ 1 जा रहवासी ॿुधाया पिया वञनि। नौशोरो फिरोज़ मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। ज़ुल्फ़कार अली ट्रगर जी रिपोर्ट मुताबिक़ डिस्ट्रिक्ट बार जी इलेक्शन में शौकत हुसैन बोयो खे बिना मुक़ाबले जनरल सेक्रेटरी थियण ते मुबारकबाद जो सिलसिलो जारी। सदर डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब जे एम ज़फर ट्रगर ऐं अवामी प्रेस क्लब जे सदर अख्तर हुसैन चांडियो पारां हार पाराए मुबारकबाद ॾिनी वई। उन मौक़े ते अॻवाननि सदरन अयाज़ मरी, रईस अब्दुर्रहीम अब्बासी, अमर इम्तियाज़ ऐं उमरुद्दीन पंवर खे बि हार पाराया विया। उन मौक़े ते अब्दुर्रहीम अब्बासी ऐं अयाज़ मरी चयो त सोभ असांजी थींदी, सदर जो उम्मीदवार बि असांजो कामयाब थींदो। असांखे शौकत हुसैन बोयो जे बिना मुक़ाबले कामयाब थियण ते ख़ुशी थी आहे। उन मौक़े ते शौकत हुसैन बोयो चयो त दोस्तनि जी महिरबानी जिन असांखे बिना मुक़ाबले जनरल सेक्रेटरी करायो। असां दोस्तनि जे एतमाद ते पूरो लहंदासीं, सभिनी खे गॾु खणी हलंदासीं। मीरपुर ख़ास सियाल कॉलोनी में रहंदड़ पंवर बिरादरी ऐं लांगाड़ी बिरादरी में थियल झेड़े में ॿई धुरियूं ज़ख़्मी थी पयूं। अब्दुल गनी सियाल पंहिंजी रिहाइश गाह ते ॿई धुरियुनि खे घुराए ॿिन्हिनि धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद राॼोनी तौरु खीर खंड करे भाकुर पारायो। गॾु आयल मोज़िज़ीन मौलवी नज़ीर रहमो साहब, शेख बशीर ख़ास किली, मुश्ताक ख़ास किली, चौधरी मलूक घमन ऐं पंवर बिरादरी ऐं लांगाड़ी बिरादरी जे माण्हुनि ऐं मोज़िज़ीन अब्दुल गनी सियाल ते इत्मीनान जो इज़हार कयो। ऐवान साफ़त सूमार समय जो। शिकारपुर मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। रियाज़ अली मीरानी जे रिपोर्ट मुताबिक़
वापडा ऑफिस ऐं कहकशां पब्लिक स्कूल अॻियां ही बाग़ आहे। हिन बाग़ ते 8 मुलाज़िम हिकु क्लार्क रखियल आहे, जेकी बाक़ाइदा पगारूं शिकारपुर म्यूनिसिपल कमेटी मां खणी रहिया आहिनि। ही बाग़ आहे नाले मातर, बाक़ी करप्शन जो गढ़ आहे। हिन ते मुलाज़िम रखी करे खुलेआम करप्शन थी रही आहे। खुदारा नोटिस वठी कार्रवाई कई वञे। नेब ऐं एंटी करप्शन नोटिस वठी कार्रवाई करे। घोटकी मां खे ख़बर ॾींदा हलूं। इमरान बलोच जी रिपोर्ट मुताबिक़ मीरपुर माथोलॉजी नादरा ऑफिस में हिकु ग़रीब खे नादरा इंचार्ज मुनीर अहमद मीरानी पंहिंजे अमले सां गॾु उन खे कुटको ॾिनो। पुलिस घुराए ज़ोर सां माफ़ी नामो लिखारायो अथसि। छा सिंध में राणो राणी आहे या न? अहिड़े बद इख़लाक़ ऑफिसर खे ड्यूटीअ मां फ़ारिग़ कयो वञे।